अस्सलाम वालेकुम ग्रुप साथियों कीअं आहियो। उमेद है सब दोस्त ठीक ठाक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्त इन पेज जो होस्ट इन ग्रुप जो होस्ट फरहान लाशारी बदीन वारो मुखातिब थी पियो आहियां। अच्छा दोस्तों, ये जो असां ग्रुप ठाहियो आहे इनमें असां मिली जुली करे सिंधी जेके नौजवान आहियूं, बेरोज़गार आहियूं, इन ग्रुप में असां नौकरियूं शेयर कंदासीं, कारोबारी हवाले सां हिक ॿिए सां आइडियाज़ ॾींदासीं। छो त पाण जेके सिंधी दोस्त आहियूं इन फील्ड में घटि आहियूं, असां बसि कलाम घुरण में पूरा हूंदा आहियूं। मूं ॾिठो आहे व्हाट्सएप ते मूं ठाहिया नौकिरी जा ग्रुप आहिनि, उते वरी फरमाइशूं, यार मुख़्तार मौला जी वीडियो मोकिल, फौजिया सूमर जो वीडियो मोकिल, वीडियो मोकिल। त यार ख़ुदा जा बंदा खुदि ख़ौफ़ कर, महांगाई लॻी पई आहे, तूं अञा मुमताज़ मौला जी थो ॿुधी, भले ॿुधंदो कर तूं उनखे अलॻि टाइम ॾे, पर यार नौकिरी जो ग्रुप लॻो पियो आहे, ते असांजी मुमताज़ मौला जी फरमाइश पहले। त यार बहरहाल तव्हां ईअं न करियो, ग्रुप में जेके रूल आहिनि उन ते हलो। ऐं अगरि तव्हां बि इन ग्रुप में शामिलु थियणु चाहियो था त कमेंट में जेका लिंक ॾिनल आहे उते क्लिक करे तव्हां शामिलु थी सघो था। उनमें जेके बि सीटूं हूंदियूं, जेके बि अपडेट हूंदी, जेका बि ख़बर हूंदी, उहा शेयर कंदासीं हिक ॿिए सां। ऐं मूंखे 2 एडमिन जी ज़रूरत आहे उन ग्रुप खे, जेके एक्टिव हुजनि माण्हू, त इनशाला उन्हनि खे पाण सिस्टम जे हवाले सां उन्हनि खे बि एक्टिव रखंदासीं, मेंबर खपनि। छो त आउं घणो टाइम नथो ॾेई सघां, बाक़ी केॾी महिल इनशाला टाइम ॾींदुसि त इन जे हवाले सां। मूंखे 2 मेंबर अहिड़ा बि खपनि जेके एक्टिव हुजनि ऐं उन्हनि खे एडमिन कयां। ठीकु आहे दोस्तो, त तव्हां बि हिन मैसेज खे अॻिते शेयर कयो, हिन ग्रुप लिंक खे शेयर कयो पंहिंजे दोस्तनि ताईं, पहिरियों ताईं। इनशाला इन ग्रुप में काफ़ी दोस्तनि खे फ़ाइदो थियण वारो आहे। मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।